नाज़रीन ठटो में ख़बर शामिल कंदासीं। वफ़ा अकरम अब्बासी की रिपोर्ट मुताबिक किंझर कलरी ढंढ ते तजवीज़ कयल 500 मेगावाट फ्लोटिंग सोलर मनसूबे बाबत माहिरनि जा ख़दशा दूर कया वञनि। मेराज अली शाह पारां अहिड़ो मौक़िफ़ ॾिनो वियो। इंटरनेशनल ह्यूमन राइट्स मूवमेंट पारां माहिरनि जे हक़नि एडवोकेसी लाइ सिंध जे सूबाई नुमाइंदे मेराज अली शाह किंझर कलरी ढंढ ते तजवीज़ कयल 500 मेगावाट फ्लोटिंग सोलर मनसूबे ते रद्द अमल ॾींदे चयो आहे त साफ़ ऐं क़ाबिल तजदीद तवानाई जा मनसूबा भलीकार जोगा आहिनि, पर अहिड़नि मनसूबनि में ढंढ जी कुदरती माहौल, आबी जीवत ऐं मक़ामी माहिरनि बिरादरी जे रोज़गार जे तहफ़ुज़ खे औलिन तरजीह ॾिनी वञे। हुन चयो त किंझर ढंढ न रुॻो ठटे ऐं कराची लाइ पीअण जे पाणी जो अहम ज़रियो आहे, पर हज़ारे माहीगीर ख़ानदाननि जे रोज़गार ऐं गुज़र सफ़र जो बुनियादी वसीलो पिणु आहे। जेकॾहिं ढंढ जे वॾे हिसे ते सोलर पैनल लॻाया विया त उन सां मच्छियुनि जी कुदरती रहाइश, वाध वीज, नसुल वधाइण, पाणी जी गर्मी पद, ऑक्सीजन जे मिक़दार ऐं ढंढ जी कुदरती निज़ाम ते असर पवण जो ख़दशो आहे। हुननि मुतालबो कयो त सिंध हुकूमत ऐं लाॻापियल इदारा हिन मनसूबे बाबति मुकमिल माहौलियाती असरनि जो जाइज़ो अवाम आॾो आणनि, माहिगीर बिरादरी, माहौलियाती माहिरनि ऐं मक़ामी आबादी खे एतमाद में वठनि ऐं वाज़ेह कनि त मनसूबे खां पोइ माहिगीरनि जी मच्छी मारण वारी सरगर्मियुनि ऐं ढंढ ताईं रसाई खे कीअं बरक़रार रखियो वेंदो। मेराज अली शाह चयो त तरक़ियाती मनसूबा तॾहिं ई कामयाब सम्झिया वेंदा आहिनि जॾहिं उहे माहौलियाती तहफ़ुज़, मक़ामी बिरादरियुनि जे हक़नि ऐं माण्हुनि जे रोज़गार खे महफ़ूज़ रखंदे अॻिते वधाया वञनि।